रियल इशूज़ में एक दफ़ो ॿीहर भलीकार। नाज़रीन, सिंध के वॾे वज़ीर तौर IG सिंध तरफ़ां सॼी सिंध में मंशियात ख़िलाफ़ सख़्त क्रैकडाउन के हुकुमनि बावजूद सिंध सरकार तरफ़ां मंशियात ख़िलाफ़ मुहिम शुरू करण के ऐलान बावजूद असांखे के नतीजा खेज़ कार्रवाइयूं नज़र नथियूं अचनि। रगो पुलिस ऐं ॿियनि सरकारी खातनि तरफ़ां निमाइशी तौर कुछ प्रेस रिलीज़ वग़ैरह जारी कई वेंदियूं आहिनि, ख़बरूं जारी कई वेंदियूं आहिनि, बयान ॾिना वेंदा आहिनि, पर जंहिं क़िस्म जो क्रैकडाउन करण की ज़रूरत है उहो थींदे नज़र नथो अचे। हिन मुहिम में सब खां वधीक असांखे जेकॾहिं के कार्रवाइयूं नज़र अचनि थियूं त दावा कई वञे थी त टंडे अलाहार ज़िले में मंशियात ख़िलाफ़ सब खां वधीक कार्रवाइयूं थियूं आहिनि, छाकाणि त केतिरनि ई सालनि खां टंडो अलाहार ज़िलो मंशियात जो गढ़ बणियल रहियो आहे, पर उते बि अञा ताईं मंशियात फ़रोशी मुकमिल तौर ख़त्म नाहे थी सघी। पुलिस तरफ़ां मंशियात में मुलविस कुछ अमलदारनि ऐं अहलकारनि ख़िलाफ़ पिणु कार्रवाई कई वई आहे, उन्हनि खे मुअतल वग़ैरह कयो वियो आहे, बाद में उहे बहाल भी थी वेंदा आहिनि तमामु तकड़ा, पर मंशियात में मुलविस इन्हनि पुलिस अमलदारनि ऐं अहलकारनि ख़िलाफ़ के सख़्त कार्रवाइयूं नज़र नथियूं अचनि। टंडे अलाहार में ॿुधायो वञे थो त 250 खां वधीक केसिस दाख़िल कया विया आहिनि ऐं 450 खां मथे माण्हू पिणु गिरफ़्तार कया विया आहिनि, पर उन बावजूद मंशियात जो मुकमिल ख़ात्मो नाहे अची सघियो। छा सूरत हाल आहे, असांखे आगाह कंदो असांजो टंडे अलाहार ज़िले जो रिपोर्टर ग़ुलाम रसूल नोड़ियो। जी बिल्कुल इरफान साहब, टंडो अलाहार ज़िलो जो है मंशियात जो गड़े लेखियो वेंदो है। टंडो अलाहार ज़िले में सब खां वधीक सिंध के समूरनि ज़िलनि खां वधीक जो है मंशियात जो विकिरो टंडे अलाहार ज़िले में थींदो हुयो ऐं मुबैना तौर ते टंडे अलाहार ज़िले में करोड़े रुपया जो मंथलियूं इतने मुक़रर कयूं थियल हुयूं, पर तव्हां ॿुधाइणो हाणे त SSP टंडो अलाहार जे बदिली थियण बाद नए आयल SSP सलीम शाह पारां जो है ईंदे शर्त जो है टंडे अलाहार ज़िले में मंशियात ख़िलाफ़ जो है क्रैकडाउन कयो वियो ऐं टंडे अलाहार ज़िले के मुख़्तलिफ़ इलाक़नि में जो है मंशियात जे डीलरनि जे अॾनि ते जो है क्रैकडाउन करे उतां वॾे मिक़दार में जो है मंशियात जो में इस्तेमालु थींदड़ खाम माल हथ कयो वियो आहिनि। मंशियात फ़रोशनि मथां जो है केस दाख़िल कया विया ऐं केस दाख़िल थियण खां पोइ वॾा जेकी मंशियात फ़रोश आहिनि टंडे अलाहार जा जेके करोड़ रुपया पुलिस खे मंथलियूं ॾींदा हुआ उहे जो है उनखे गिरफ़्तार कयो वियो ऐं हिन वक़्तु जेकी आहिनि कुझु जेकी मेन जेकी डीलर आहिनि मंशियात विकिरो कंदड़ उहे हिन वक़्तु जेल जी सलाखनि पुठियां आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त SSP टंडो अलाहार पारां ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़ा प्यारो लुंड, संजर चांग, ओस्मा शावड़ी, नसरपुर, बुकेरा शरीफ़ समेत संजर चांग में भी जो है मंशियात ये वॾनि डीलरनि जे जेकी मैनपुड़ी ठाहिण वारा जेके कारखाना आहिनि उन्हनि ते क्रैकडाउन करण खां पोइ उन जेको उते मटेरियल जेको मंशियात में इस्तेमालु थींदो मटेरियल जो है वो पाई तहवील में वठी हिन वक़्तु लखें जो मैनपुड़ियूं जो है टंडो अलाहार पुलिस जो है हथ कयूं आहिनि। उन खां अलावा चर्स आफ़ीम जा जेकी विकिरो कंदड़ जेकी मंशियात फ़रोश हुआ उन्हनि खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। और तव्हांखे ॿुधाइणो आहे त टंडे अलाहार ज़िले में नए SSP सलीम शाह पारां जो है कार्रवाई करण खां पोइ कुछ तो ठापर आई है, पर तव्हांखे ॿुधाइणो आहे त मुकमल तौर ते टंडे अलाहार ज़िले में अञा ताईं मैनपुड़ी बंदि न थी सघी आहे, छो त पुलिस जो जेको हेठियों अमलो आहे मुबैना तौर ते उन्हनि जी सरपस्ती में जो है अञा ताईं टंडे अलाहार ज़िले में मंशियात जो कारोबार हलंदड़ आहे ऐं अञा ताईं मुकमल तौर ते जो है मैनपुड़ी टंडे अलाहार ज़िले में बंदि न थी सघी आहे। जी नाज़रीन, ग़ुलाम रसूल नोड़ियो टंडो अलाहार ज़िले में मंशियात ख़िलाफ़ जेकी कार्रवाइयूं थियूं आहिनि हिन वक़्तु छा सूरत हाल आहे उन हवाले से आगाह कर रहे हो। मंशियात ख़िलाफ़ पुलिस की कार्रवाइनि बावजूद अञा ताईं मंशियात जो मुकमिल ख़ात्मो नाहे अची सघियो। चयो वञे थो त मैनपुड़ी गुटको तोड़े ॿी मंशियात अञा ताईं बि विकिरो थी रही आहे। असांजे रिपोर्टर इन हवाले से उतां जी कुछ सान्यावन शहरनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, गॾोगॾु SSP टंडो अलाहार खां मौक़िफ़ मालूम कयो आहे, हू छा था चवनि अचो त ॿुधूं। मैनपुड़ी जेका आहे सा 80% या 90% पाण चऊं त बंदि थी आहे, पर मुकमल बंदि न थी आहे। अञा बि इलाही सारा ॻोठ ऐं इलाइक़ा आहिनि जिते लिक चिप में मैनपुड़ी हले पई। मिसाल तौर जेका डेली ईंदी हुई सुबुह शाम बग़ैर कटा भरिजी ईंदा हुआ, उहा हाणे ॿिए टे ॾींहं चौथे ॾींहुं लिक चिप में राति जो केॾीमहिल माण्हू उते ॾेई था वञनि, पर उहा मुसलसल बंदि न थी आहे। 80-90% बंदि थी आहे ऐं अञा हले पई, मिले पई, माण्हू खाइनि पिया। करोड़े रुपया, सही ॻाल्हि आहे तव्हांजी, करोड़े रुपयनि जा भत्ता हुया, ख़बर न आहे त किथे किथे वेंदा हुआ। हर माण्हू ख़ुदि हिननि जे पंहिंजे इदारे जा माण्हू पहुचाईंदा हुया, हुननि जा माण्हू रखियल हुआ।
पर हाणे काफ़ी कंट्रोल थी विया। ॻोठनि में ॿाहिराड़ियुनि में माण्हू अची पाण ॾेई पोइ वरी राति जो वसूलियूं बि करे वेंदा हुआ। ॾिसो पहिरीं इहो हूंदो हो जो मेन पुड़ी जेका हुई सा उहो सिर्फ़ु मख़सूस जॻहियुनि तां मिलंदी हुई या मख़सूस जेके कैबिन हूंदियूं हुयूं उन्हनि तां मिलंदी हुई। हाणे जेको इहो थियो आहे मेन पुड़ी हर घर में ठहे पई ऐं हर घर मां मिले पई ऐं उन में जेको आहे सो मुलविस जेके आहिनि SSP साहिब जा पंहिंजा जेके माण्हू आहिनि जेके पुलिस में आहिनि, वॾो जेको आहे उहो पुलिस जो ई किरदारु आहे ऐं पुलिस खे ख़बर आहे किथे किथे मेन पुड़ियूं हलनि पियूं। ऐं जेको आम माण्हू आहे जेको हिकिड़ी मेन पुड़ी खाए थो उन खे तूं गिरफ़्तार करियो चालान करियो छॾीनि, पर जेके मेन डीलर आहिनि मेन जेके उहे हींअर ॿ वधा आहिनि या टे ॿधा आहिनि, बाक़ी ॿिया जेके डीलर आहिनि उहे सरेआम घुमनि पिया, सरेआम मेन पुड़ी कसम खणी बि ओथ खणी बि जेको आहे मेन पुड़ी हलाइनि पिया। IG साहब ऐं गवर्नमेंट सिंध जी पॉलिसी ते जीअं ई 24 फरवरी 2023 ते हिते मूं चार्ज वरिती त असां क्रैकडाउन शुरू कयो, जंहिंमें टोटल हेसि ताईं 268 FIRs ऐं 441 अक्यूज़ड पकड़िया आहिनि हेवी क्वांटिटी में, जंहिंमें 23 खां 24 किलो चर्स पकड़ियो आहे असां। उन खां अलावा आइस क्रिस्टल ऐं मेन पुड़ी 40,000 जे क़रीब मेन पुड़ी जंहिंजो मटीरियल जो वेट जे कजे त 982 किलोग्राम ऐं 3,57,000 जे क़रीब गुटका असां रिकवर कया आहिनि। त काफ़ी जेके मेन डीलर्स आहिनि उहे हींअर बिहाइंड बार्स आहिनि, उहे अरेस्ट आहिनि ऐं ट्रायल हले पियो। असां काफ़ी केसिस मज़बूत ठाहिया आहिनि, कन्विक्शन सेल ठाहियो आहे, टाइमली सैंपल्स जेके लेब्स में मोकिलियूं पिया त जीअं सदा थिए ऐं काफ़ी सम्झां थो त 70 to 80% जेको आहे सो हींअर असां काबू अची वियो आहे मंशा ते। जी बिल्कुलु, जेके मुलविस आहिनि उन्हनि जूं स्पेशल ब्रांच जे तरफ़ां रिपोर्ट्स आहिनि, IRs आहिनि, उन्हनि ते जीअं त मूं टंडवाला जो ज़िक्र कयां त असां शोकाज़ नोटिस ॾिना। जेको पोएं हफ़्ते में मूं OR रखियो, उन में हिकु जेको आहे उनखे मूं कंपलसरी रिटायर कयो आहे, 3 खे मेजर पनिशमेंट बि ॾिनी आहे ऐं अञा इहो जेको आहे एहतिसाब जो अमल जारी रहंदो ऐं जेको मुलविस हूंदो इंशाल्लाह उनखे असां हिन महकमे में पुलिस सां उनजो को बि तालुक़ु न आहे उनखे रहण न ॾींदासीं। जीअं त तव्हां ॾिसो मेन पुड़ी जे हवाले सां 400 खां 500 जा केसिस एक्टिव आहिनि हिते कैंसर में, हींअर बि एक्टिव हलनि पिया सोशल मीडिया ते। त उन्हनि केसिस खे मीडिया अॻियां खणी अवेयरनेस हलाए त हीउ ॾिसो हिन जो नतीजो ही निकितो आहे, त उन सां लाॻापियल जेको मंशा जंहिंसां फैमिलीज़ अफेक्ट थियूं आहिनि, उन्हनि जा ॿार तबाह थी विया, उन्हनि जो घर तबाह थी वियो, उनजे माण्हुनि वटि इलाज जे लाइ पैसा कोन्हे। त इन में रुगो पुलिस न पर ॿिया बि इदारा साम्हूं अचनि, ॿिया जेके दोस्त मीडिया, उलमा, टीचर्स ऐं सिविल सोसाइटी अॻियां अचे। नाज़रीन, उत्तर सिंध जे ज़िले कशमोर में अमन अमान जे हवाले सां सूरत हाल ॾींहों ॾींहुं बिगड़जी रही आहे। हिन वक़्तु बि सॼे ज़िले मां 34 ॼणा अगवा थियल आहिनि। गुज़िरियल हफ़्ते तव्हांखे असां ॿुधायो त निजी TV जे कैमरामैन सजण मीराणी समेत 4 ॼणा अगवा थी विया, जंहिंमां ॿुधायो वञे थो त कैमरामैन सजण मीराणी मुबैना डील तहत धाड़ेलनि वटां बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे, पर साणसि गॾु अगवा थियल 3 ॼणा अञा ताईं बाज़ियाब नाहिनि थी सघिया ऐं पुलिस तोड़े ॿिया इदारा उते अमन कराइण में असांखे नाकाम नज़र अचनि था। अगवा जूं वारदातूं ॾींहों ॾींहुं तेज़ थी रहियूं आहिनि। सॼे ज़िले जा माण्हू सख़्तु परेशान आहिनि, छाकाणि त हू घर खां पंहिंजे कमकार लाइ ॿाहिरि निकिरंदे बि ख़ौफ़ में वठिजी वञनि था त हू कंहिं धाड़ेल जे वर न चढ़ी वञनि। बहरहाल कशमोर ज़िले में हिन वक़्तु घणा माण्हू अगवा थियल आहिनि, ज़िले में अमन अमान जी छा सूरत हाल आहे, असांखे गौसपुर मां आगाह कंदो असांजो रिपोर्टर बरकत भइयो। 20 ॾींहं अॻु जमाल ढोरिया इलाइक़े मां सजण मीराणी नूरदीन बालकानी समेत 4 ॼणनि खे हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे कचे तरफ़ फ़रार थी विया। उन खां बाद में धाड़ेलनि जेको आहे सो तशदुद थियल जेको आहे सो सजण मीराणी खे दुरानी मार वारे इलाइक़े में जेको आहे सो फिटी करे उछलाए विया हुआ। उन खां जेका उनजा ॿिया 3 संगती हुया मुगवी नूरदीन बालकानी समेत 3 ॼणा 20 ॾींहं गुज़रण बावजूदि उहे हिन वक़्त ताईं पुलिस उनखे बाज़ियाब न कराए सघी आहे। उहे कचे वारे इलाइक़े में भुंग ख़ातिर बांदी बणियल आहिनि। ॾोहिरनि वटि ॾोहिरनि उनखे 3 भेरा फ़ोन वसीले 10 लख रुपया भुंग बि तलब कयो आहे, पर कशमोर ज़िले जी पुलिस हिन खे भेरे भेरे सां अठला आसरा ॾींदे मुगवियुनि जी बाज़ियाबी जी ख़ातिरी कराईंदी अचे पई। अचो त मुगवी सजण मीराणी आज़ादु थी आहे, उनखां ॻाल्हायूं था त उनजो छा चवणु आहे, उन ते कहिड़ो सलूक कंदा हुया ॾोहिरियुनि ते, उनजो उते मानी मिलंदी हुई या न मिलंदी, उन सां सॼो हाल वाल पुछा कयूं था त वधीक उनजो छा चवणु आहे। का बि उते वैसे त कोन्हे का, रोज़ु कुटुंब वार हूंदी, मानी हिकु टाइम मिलंदी त हिकु टाइम मिलंदो ई न हो, पाणी माना हिकु टाइम मिले त 2 टाइम मिले ई कोन। सॼो ॾींहुं कुटींदा, टंगे कुटींदा, कॾहिं हेठि कुटींदा,
का बि माना सुख कोन हो, बसि पिया ते जीअं न उहो पिया हूंदा नी माना झंग वारा ईअं पिया ते थिया। हितां तव्हांखे खणी आहे छा सम्झो था केतिरो परे खणी आहे, घणे कलाक जो सफ़र हुयो, कचो हुयो, दरिया हुयो? दरिया टपी आहे असां पार, दरिया टपी असां पार थियासीं। ॾाढी मार ॾिनो हितां खां वठी होसिताणी। पर असांजो जंहिं महिल हाणे ॻाल्हायूं था त असांखे जा माना फट जेका आहिनि उहे ॾुखनि था अञा बि। असांखे ॾाढा आज़ार आहे तमामु, उन्हनि खे बि ॾाढा आज़ार आहिनि तमामु, सभु गॾु हुयासीं। जेका टे उहे तव्हां सां गॾु हुया? हा हा, ॾाढा आज़ार आहिनि तमामु तमामु आज़ार आहिनि। मां वसाइण खे ऐलान कयो, अपील थो कयां त अलाह वास्ते उन्हनि खे छॾायो वञे। त असांजा ॻाल्हाइनि था, मुगनि ते तशद थिए थो, उन भाउ धाड़ियल ॻाल्हाइनि था, पैसा घुरनि था त पैसा ॾियो, न त असां हिनखे गोली हणी मारे छॾींदासीं। उन जे बावजूदि असां रोड बंदि कयोसीं। वरी उन जे हूंदे बि DSP आयो, SHO जमाल आयो, उन्हनि चयो त असांखे 5 ॾींहंनि 8 ॾींहंनि जे मोहलत जो तव्हांखे मूवी बाज़ात कराए ॾींदासीं। पर उन बावजूदि बि पुलिस को बि किरदारु अदा न कयो। टियों ॾींहुं असां SP साहिब सां मिलियासीं, उन चयो त 1 ॾींहंनि में मूवी बाज़ात कराईंदासीं, पर असां ताईं अञा ताईं सम्झो त को बि उमेदु कोन्हे। पाण ख़ुदा रा असांजे इन भाउ ते तशद थिए थो, ॿियनि ते जेके बदन तशद थिए थो, धाड़ियल ॻाल्हाइनि था त 10 लख भोंग ॾियो, जेकॾहिं भोंग न ॾींदो त असां गोली हणी मारे छॾींदासीं। असां हाणे वेठा आहियूं परेशान थियो त हिन टाइम त न को पुलिस करे थो, न को सरकारी नुमाइंदो बि असां ॾे आहे, न को असांजे वॾेरो बि आयो आहे, को बि हिते कोन्हे। ग़रीब जो को बि वार नथो करे। पुलिस इहे कूड़ियूं प्रेसियूं रिलीज़ करे थी त असां एतिरा मुक़ाबले में भुॻी जेको आहे बाज़ियाब कराइनि। जेको हितां जो साफ़ी कैमरामैन हुयो उहो बि माना उनजी माउ जो क़ुर ऐं बाज़ चवनि था त 1.5 लख जे भुंग जे एवज़ जेको आहे न आज़ादु थियो आहे। हिते पुलिस जी बिल्कुलु नाकामी आहे, पुलिस का बि कानून अमल में नथी आणे। जेको आहे त जेके बि मुग़वी आहिनि 3 उन सां गॾु विया अञा ताईं बाज़ियाब न थिया आहिनि, उहे बि कचे में बानी भरे वेठा आहिनि। पुलिस में उन में कारियूं ॾिठियूं आहिनि, जेको उनखे SSP कढिया हुया, साॻियो ई IG अची करे उनखे बहाल करियो आहे। पुलिस पाण उन सां मिलियल हूंदी आहे, पुलिस जी काई करदगी ज़िले में न आहे। अगरि ज़िले में पुलिस चङी हुजे त केरु कुझु ॾोह बि न थिए, पुलिस उन सां मुलविस हूंदी आहे। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां हलंदासीं सकरंड, जिते पाकिस्तान सेंट्रल कॉटन रिसर्च इंस्टीट्यूट मां 43 मुलाज़िमनि खे बेरोज़गार कयो वियो आहे। ॾिसंदा रहो रियल इशूज़।